नेब कानून में तरमीम बाद वज़ीर आज़म समेत मुख़्तलिफ़ सियासी अॻवाननि ख़िलाफ़ दाख़िल 50 खां वधीक रेफरेंसिस वापस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, संदसि पुट हमज़ा शहबाज, राजा परवेज़ अशरफ ऐं यूसुफ रज़ा गिलानी ख़िलाफ़ दाख़िल 50 करप्शन रेफरेंस एहतसाब अदालतुनि वापस करे छॾिया। सेनेटर सलीम मांडवीवाला, ख़ैबर पख्तूनख्वा जे अॻूणे वॾे वज़ीर सरदार महताब अब्बासी ऐं पीपल्स पार्टी जी सेनेटर रुबीना ख़ालिद ख़िलाफ़ दाख़िल रेफरेंस बि वापस थी विया। कराची, लाहौर ऐं इस्लामाबाद समेत सॼे मुल्क में अटो महांगो थी वियो। मुल्क में अटे जी क़ीमत 130 रुपया फ़ी किलो ताईं पहुची वई। कराची में अटे जो फ़ी किलो 125 खां 130 रुपयनि में विकिरो थियण लॻो। लाहौर में अटो 110 रुपयनि खां 116 रुपयनि ताईं फ़ी किलो मिलण लॻो। इस्लामाबाद में बि अटे जी क़ीमत 125 रुपयनि ताईं पहुची वई। कणिक जो फ़ी मण 2850 रुपयनि खां वधी 3800 रुपयनि ताईं पहुतो। बोर्ड मुतासिर इलाक़नि मां पाणी कढण जूं कोशिशूं जारी आहिनि। डीसी खे पाणी जी जल्द निकाली जूं हिदायतूं ॾिनियूं आहिनि। अटे जे बहिरान ते जल्द ज़ाब्तो आंदो वेंदो। जल्द अटे जी क़ीमतुनि में इस्तेहकाम अची वेंदो। चाहियां थो त रोबे जी फसल थिए। आबादगारनि खे ॿिज या ट्रैक्टर लाइ डीज़ल बि ॾेई सघूं था। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मादरी शाह चयो त 15 लख ख़ैमनि जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु वटि 4 लख ख़ैमा पियल आहिनि। बरसातूं तरक़ी याफ़्ता मुल्कनि जे करे थियूं आहिनि ऐं उन्हनि मुल्कनि खे मदद करणी पवंदी। डेंगी जी रोकथाम लाइ ज़रूरी दवाऊं ॾिनियूं पयूं वञनि। थोरो वक़्तु लॻंदो पर मसइला हल कया वेंदा। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मादरी शाह बरसात मुतासिर इलाक़नि जो दौरो करण लाइ मटियारी पहुची वियो। सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा, जाम ख़ान शोरो, सलाहकार रसूल बख्श चांडियो, ख़ासि मददगार कासिम नवीद ऐं ॿिया वॾे वज़ीर सां गॾु मटियारी पहुता। वॾे वज़ीर चंडण मोरी जो बि मुआइनो कयो। वॾे वज़ीर जी मटियारी अचण ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। मेहड़ ऐं जोही जे रिंग बंदनि ते पाणी जो दबाव घटिजी वियो। बोर्ड जे पाणीअ में 1.5 फुट ताईं लाथ बाद माण्हू मेहड़ ऐं जोही ॾांहुं वापसी शुरू करे छॾी। MNV ड्रेन में बि पाणीअ लाथ जारी। बंदनि ऐं रिलीफ कैंपुनि में वेठल माण्हुनि में गैस्ट्रो ऐं मलेरिया समेत ॿियूं बीमारियूं पकड़िजी वयूं। शादी लार्ज LBOD खे कट हणण जी हिमायत ऐं मुखालफ़त में लॻल धरना जारी। 15 कलाकनि खां लॻल धरणो ख़त्म न थी सघियो। DC ऐं SSP जूं एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं नाकाम थी वयूं। ॿिन्ही धुरियुनि में छिकताण बरक़रार। कट जे मुखालिफ़ बंदनि ते माण्हू वेठल। धरणे सबबि गुज़िरियल ॾींहं खां ट्रैफ़िक बंदि रहण सबबि माण्हू मुश्किलात खे मुंहुं ॾियण लॻा। कराची समेत सॼे सिंध में डेंगी जा राङा। बरसातुनि खां पोइ डेंगी वबाई सूरत इख़्तियार करे वरिती। 24 कलाकनि अंदरि 426 नवां केस ज़ाहिर। सिहत खाते मूजिबि डेंगी जे मरीज़नि जो अंग 4815 थी वियो। डेंगी सबबि बुख़ार 9 ॼणनि जी हयाती खसे वरिती। डेंगी जा वधीक केस कराची में ज़ाहिर थिया। 4352 मरीज़नि जो इलाज कराची जे मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में जारी आहे। इमरान ख़ान आर्मी चीफ जी मुक़ररी खे तकरारी बणाइण चाहे थो। इमरान ख़ान मुल्की सलामती ते बार बार हमला करे रहियो आहे। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त सियासत लाइ मुल्की सलामती ते हमला कया पिया वञनि। मुल्क में इस्तेहकाम जी ज़रूरत आहे। इदारनि खे तकरारी न बणाइण घुरिजे। हालतूं ठीकु थींदियूं त महांगाई बि घटिजी वेंदी। दुनिया पाकिस्तान जी मदद करण लाइ तयार आहे, पर इमरान ख़ान कोशिश करे पियो त बोर्ड मुतासिरनि खे सामान न मिले। पाकिस्तान में करोड़े माण्हू बेघर थी विया, पर इमरान ख़ान ऐं संदसि चूंडियल नुमाइंदा बोर्ड मुतासिर इलाक़नि में नज़र न आया। पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध जो इम्कान। ऐलान अॼु कयो वेंदो। ज़रियनि मूजिबि ओघरा जी समरी में पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में घटाई जी का बि तजवीज़ पेश न कई वई। वज़ीर आज़म ऑफिस नाणे वारी वज़ारत खे अॼु
ऐलान बाबति आगाह करे छॾियो। बिजली हिकु भेरो ॿीहर महांगी करण जूं तयारियूं। सेंट्रल पावर परचेजिंग एजेंसी बिजली महांगी करण जी दरख़्वास्त नेपरा वटि जमा कराए छॾी। अघ जे फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जे मद में 22 पैसा फी यूनिट वाधो उगाइण जी दरख़्वास्त ते ॿुधणी 29 सेप्टेम्बर ते थींदी। नेपरा जे ॿधनामे मूजिबि CPPA पारां बिजली महांगी करण जी दरख़्वास्त के इलेक्ट्रिक खां सवाइ बाक़ी समूरनि कंपनियुनि वटि आहे। खैबर पख्तूनख्वा जे खैबर वारे इलाक़े में पाक अफ़गान सरहद वटि दहशतगर्दनि जे इतला ते CTD जी कार्रवाई। दाइश जा 4 दहशतगर्द मारिजी विया। पुलिस मूजिबि मारिजी वियल दहशतगर्दनि में इकरामुल्ला, मरसला खान, अरशद ऐं हिकु नामालूम शामिल आहिनि। टई दहशतगर्द ऊंदाहीअ जो फ़ाइदो वठंदे अफ़गान बॉर्डर ॾांहुं फरार थी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार, हथीका। मारिजी वियलनि जो तालुक़ पाबंदी पियल तंज़ीम दाइश सां आहे। पेशावर में पुलिस वैन ते दस्ती बम सां हमले में 2 पुलिस अहलकार ज़ख़्मी थी पिया। कराची जे इलाक़े चश्मा ॻोठ वेझो समुंड में लॉन्च मां 3 ॼणनि जा लाश हथ। पुलिस मूजिबि हिन वक़्त ताईं जी जांच मुताबिक़ 3 ॼणा साहब उसाजण सबबि फ़ौत थियल आहिनि। पोस्टमार्टम बाद ई असल कारण मालूम थी सघंदो। पुलिस मूजिबि मुतासिर माण्हू लॉन्च जे चैम्बर में सुतल हुआ। सखर में हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान खे क़त्ल करे छॾियो। C सेक्शन थाणे जे हद गडाणी फाटक वारे इलाक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में माइक्रो टावर कॉलोनी जो रहवासी 35 वरियनि जो ग़ुलाम कादिर मुग़ेरी मारिजी वियो। वाक़िए बाद जाबदार फरार थी विया। पुलिस पहुची मक़तूल जो मढ़ सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। शुरूआती जांच मूजिबि वाक़ियो ज़ाती दुश्मनी सबबि पेश आयो आहे। मर्ज़ेला दवा की दवा मातम हुसैन, मर्ज़ेला दवा की दवा मातम हुसैन, मर्ज़ेला दवा की दवा मातम हुसैन। मुश्किल में बेहतरीन दुआ मातम हुसैन, जिस्म रूह में होती है जिंदगी, तारीख देख असर शहीदा से आज तक करते रहे हैं हर जो समा मातम हुसैन। करबला जे शहीदनि जो चालीहो अॼु मल्हायो पियो वञे। सॼे मुल्क में मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। कराची में मरकज़ी मातमी जुलूस मंझंदि 1 वॻे कढियो वेंदो। वफ़ाक़ी सरकार जुलूसनि जी सिक्योरिटी लाइ फ़ौज जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾेई छॾी। कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मोटरसाइकिल जी बेहल सवारी ते पाबंदी हूंदी। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि खे भेटा पेश करण लाइ सिंध मां लखें अज़ादार करबला पहुची विया। खालिस्तान जे भारत खां आज़ादीअ लाइ सुभाणे कैनेडा में रेफरेंडम थींदो। वोटिंग खां अॻु टोरंटो में सियासी चिकताण उरूज ते पहुची वई। कैनेडा में मंदिर अंदरि भञ राह। भारतीय हुकूमत कैनेडा खां कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। रेफरेंडम खां अॻु श्री गुरु ग्रंथ साहिब प्रकाश पूरब माल्टन में इज्तिमाही दुआ बि कई। रेफरेंडम जी हिमायत में अॻुवाट वॾे पैमाने ते सरगर्मियूं शुरू थी वियूं आहिनि।